लाड़काने का ख़बर ॾींदा हलो त लाड़काने जी चांडका अस्पताल में फोत थियल ॻड़ी यासीन निवासिन औरत जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त मेहताब ख़ातून खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो पर डॉक्टरनि इलाज न कयो आहे। हिननि चयो त डॉक्टरनि खे इलाज लाइ मिंथू कयूं पर असांजी हिक बि न ॿुधी वई। औरत जे वारसनि मुतालबो कयो आहे त डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, लाड़काने जी चांडका अस्पताल में फोत थियल ॻड़ी यासीन वासिन औरत जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त मेहताब ख़ातून खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो पर डॉक्टरनि इलाज न कयो। हिननि चयो आहे त डॉक्टरनि खे इलाज लाइ मिंथू कयूं पर असांजी हिक बि न ॿुधी वई। औरत जे वारसनि मुतालबो कयो आहे त डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन खे ख़बर ॾियूं पिया लाड़काने जी चांडका अस्पताल में फोत थियल ॻड़ी यासीन वासिन औरत जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त मेहताब ख़ातून खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो पर डॉक्टर इलाज न कयो आहे। हिननि चयो आहे त डॉक्टरनि खे इलाज लाइ मिंथू कयूं पर असांजी हिक बि न ॿुधी वई। औरत जे वारसनि मुतालबो कयो आहे त डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। लाड़काने जी चांडका अस्पताल में फोत थियल ॻड़ी यासीन वासिन औरत जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम मढ़ी वियो आहे। इन हवाले सां लाड़काने खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ मुनवर लाइन ते मौजूद आहे। जी मुनवर, आगाह कजो। जी ॻड़ी यासीन जो ॻोठ मोहम्मद पनाह ओडो जे वारसनि आहे 26 सालनि जे नौजवान आहे मेहताब ख़ातून दी लाल मोहम्मद ओडो, जंहिंखे झटकनि जी बीमारी सां लाड़काने जे चांडका अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां हुननि जो सही इलाज न कयो वियो। तंहिंखां पोइ हुनजे वारसनि ऐं डॉक्टरनि में मुंहमारी बि पिण थी। तंहिंखां पोइ औरत जेको तड़पी तड़पी फोत थी वई, जंहिंखां पोइ हुननि जे वारसनि एहतजाज कयो। हुननि चयो त डॉक्टरनि ग़फ़लत करे असांजी औरत खे मारियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त डॉक्टरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जी ठीकु आहे मुनवर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।